अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरवा बाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सानु थियणु, डपु जानी माली नुक़सानु घाटो थियणु, शराब ख़ौफ़, ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ सिराब। पार्ट नंबर 25। हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जिन खे जॾहिं वठी विया, ईअं थियो पाण मशवरो कयाऊं त हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जिन खे खूह में लाहियूं। ईअं थियो हज़रत जबरील अलैहिस्सलाम जॾहिं हज़रत यूसुफ़ खे खूह में हुयो त चयाईं, ईअं थियो तोखे असीं हिननि माण्हुनि बाबति उन महिल वक़्तु ॿुधाईंदासीं। ईअं थियो जंहिं वक़्तु उहे तोखे सुञाणंदा ई कोन। ईअं थियो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम चयो तोखे मिस्र जो बादशाह बणाईंदासीं। ईअं तुंहिंजनि भाउरनि जेको तोसां बर्ताव कयो आहे, ईअं थियो उहे माण्हू तोखे सुञाणंदा ई कोन। तूं हज़रत यूसुफ़ आहीं, उहे माण्हू तोखे सुञाणंदा ई कोन त को तूं हज़रत यूसुफ़ आहीं। हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम खे चयूं कपिड़ा लाहे ॾे, कपिड़ा लहिराए। ईअं थियो कपिड़ा खणी विया, हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम खे खूह में छॾे विया। उन वक़्तु हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जिन जी उमिरि 7 साल हुई। उन्हनि हिकु ॿकरी ज़बह कई, हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जे कपिड़नि ते रट लॻायाऊं। ईअं थियो पोइ चयाऊं त अचो त निमाज़ पढ़ूं, निमाज़ पढ़ी दुआ घुरूं। ईअं थियो ख़ुदा वॾो महिरबान आहे, ख़ुदा वॾो बख़्शण वारो आहे, महिरबान आहे। निमाज़ पढ़ी दुआ घुरियऊं, ए परवरदिगार असांजो ही राज़ पोशीदा रखिजो। ईअं थियो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम खे इन ॻाल्हि जी पोशीदा रखिजो, ख़बर न पए। ईअं थियो निमाज़ पढ़ी दुआ घुरी कपिड़ा खणी रुअंदा आया। ईअं थियो रत सां भरियल कपिड़ा अची हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जिन खे ॾिनऊं। ईअं चयो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जिन खे संदसि सामान सां गॾु असां उते छॾियो, असीं रांदि करण में मशग़ूल थी विया हुआसीं। ईअं थियो उन दौरान बघड़ो आयो, इहो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम खे खाई वियो। ईअं थियो पर हाणे तव्हां असांजे ॻाल्हि ते एतबार कोन कंदव। ईअं थियो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम फरमायो, इहे बघड़ कहिड़ा आहिनि, इहो बघड़ कहिड़ो। ईअं थियो जो हज़रत यूसुफ़ जिन खे एॾे चीरे फाड़े खाई छॾियऊं, पर हज़रत यूसुफ़ जे कपिड़नि खे सही सलामत झड़े ॾिनो। ईअं थियो लिहाज़ा आउं सबुरु जमील करियां थो, उनखां मदद घुरां थो। ईअं थियो त मूंखे सबुरु अता करे। ईअं थियो होॾां हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जिन दुआ घुरी, ऐं मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजी कमज़ोरी ऐं बेवसीअ ते रहम कर। उन ई महिल मिस्र जो हिकु काफ़िलो आयो, उन खूह वटि अची क़याम कयो। ईअं थियो उन्हनि मां हिकु शख़्स पाणी भरण लाइ खूह में ॾोल लाथो। ईअं थियो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम ॾोल में चंबिड़ी पियो, उन शख़्स ॾोल छिकियो। ईअं थियो हज़रत यूसुफ़ ॾोल सां गॾु ॿाहिरि आयो। उन शख़्स पंहिंजे साथियुनि खे सॾु कयो, चयो हिकु हसीन जमील ग़ुलाम मिलियो आहे। ईअं थियो हिन खे खपाए उनजी क़ीमत पंहिंजो सरमायो करार ॾींदासीं। ईअं थियो जॾहिं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जे भाउरनि खे इहा ख़बर पई त उहे आया। ईअं थियो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम खे चयूं तूं असांजो ग़ुलाम आहीं। ईअं थियो तूं इहो इक़रार कर, न त सम्झी सघीं थो। ईअं थियो उन काफ़िले वारनि खे चयूं त हीउ असांजो ग़ुलाम आहे, असां वटां भॼी आयो आहे। ईअं थियो उन काफ़िले वारनि हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जिन खां पुछियो। ईअं थियो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम ख़ौफ़ में हुयो, उन चयो त उन्हनि माण्हुनि जो ग़ुलाम आहियां। ईअं थियो काफ़िले वारनि चयो हिन खे तव्हीं असांखे विकिणी ॾियो। ईअं थियो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जे भाउरनि चयो हिकु शर्त ते। ईअं थियो त तव्हां हिन खे मिस्र वठी वेंदा, हिन शहर में हिन खे ज़ाहिर कोन कंदा। ईअं थियो